एक खूबसूरत जवाबी खत ही खत असांखे लिखी उमाणियो यारे उमाणियो ॻोठ लखावांड इंडिया जे भा मुश्ताक समूह। खत जो उनवान वक़्त जे बेरहम समाज जे कुदन रवाजन जी कथा हिकु लाचार महबूब जो पंहिंजे आशिक ॾांहुं लिखियल जवाबी। हा मुंहिंजा करी काफ़ी वक़्त खां तुंहिंजो दीदार नाहे थियो ऐं आउं कांग उॾारींदी रहां थी ऐं तुंहिंजो अॼु बि राहूं ॾिसां थी। उहे राहूं ॾिसां थी जितां तुंहिंजो कंहिं बहाने गुज़र थींदो ऐं तूं मुंहिंजे अङण ईंदो। यादगिरियुनि जे हड़नि में ॿधल उहे डिघा दर्द जा तवील सफ़र आहिनि जेके समाज मुंहिंजे आॾो हावी कया आहिनि। ऐं मञा थी त तूं जेको चई रहियो आहीं इहो ठीकु चई रहियो आहीं, पर इन ॻाल्हि जो उबतड़ अञा कुझु ॿियो आहे। जीअं मुंहिंजे माइटनि मूंखे कंहिं ॻोठ जे छोकिरे सां बिना बदे जे परणाए ॾिनो हो। उन ॾींहं खां आऊं उन क़ैद में आहियां जिते वॾा लोढ़ा पर्दो ऐं वॾी पाबंदी आहे। तोखे त ख़बर आहे त पंहिंजे माइटनि में बि सालनि खां पोइ ईंदी आहियां जॾहिं का रस्मी ईद मल्हाइबी आहे या ख़ुशी वग़ैरह हूंदी आहे। ऐं मञा थी त आऊं तो वटि ॾोहारी आहियां। ॾोहारी उन करे आहियां जो मूं तोसां बेइंतहा प्यारु कयो। इहा ख़बर जॾहिं मुंहिंजे माइटनि खे पई त मूंखे इहो चई ठुकराए छॾियो हू छोकिरो तोखां उमिरि में नंढो आहे। मूं त सिर्फ़ु इहा ख़्वाहिश रखी हुई त तोसां शादी थिए। उनखां पोइ मूं ते समाज जा कुधा रवाज मोड़िया विया। ऐं कैदी औरत तोखे यादि खां सवाइ ॿियो करे बि छा थी सघियसि। ऐं न लाचार आहियां जो तोखे ख़त बि नथी लिखी सघां। ऐं एॾी लाचार आहियां जो तोखे ख़त बि नथी लिखी सघां। ऐं समाज केॾो न बेरहम आहे जेको हक़ीक़ी मोहबतुनि ऐं प्यार खे कारी जी गिलाज़त में विड़े प्यार खे हमेशह लाइ फना करणु चाहींदो आहे। मुंहिंजो मुड़ुसु मूं ते केतिरो तशदुद करे थो सा शायदि तोखे ख़बर हुजे भला न। पाण समाज जा उहे तॾियल रूह आहियूं जिन खे सिर्फ़ु सुरकाई आहूं पनाह ॾेई सघंदियूं आहिनि। हिन मां बहंदड़ लुड़कनि जो सवादु केॾो न लुणियाठो हूंदो आहे। इहे खारा लुड़क दिलि जा उपार हल्को करे वठंदा आहिनि ऐं वरी सिर्फ़ु